अम्मा चांहि आ कन पावा आहिनि जो पचनि ई नथा। पचे त कढी ॾियां न, तोखे बि सबुरु नाहे। हीअ महिल थिए त चांहि जो कोप ॾोघियां, कुझु ॾिठो ई नथव अलाह जे ॾिने में। कलाकु थी वियो आहे त ज़ाइफ़नि वांगुरु चुल्हि ते वेठो आहियां, पर तुंहिंजा हवाला खुटनि ई नथा। तोखे त वात ई नाहे, ससुणे बेबीअ खे कोसो भतु खारायां। हर मुल्क जो हवाला तो वटि, न छॾियो थी सिंध बलोचिस्तान। वञी 50 गुफ़्ता कढिया थी, अञा हवाला मां थी कयां। मुंहिंजा हवाला तुंहिंजी दिलि ते तोड़ आहिनि, अञा मां तुंहिंजे हियांव ते मुंहुं डरिया ई काथे आहिनि। अम्मा छॾ जिंदु हाणे, चांहि डुक ॾे त मथे खे को टकोर थिए, मथे में सूरु आहे। ढेबरी खे मोकल न ॾिनऊं जो न ॾिनऊं, मरू में रड़ंदी वई त ढेबरी ॾिसां। इहो त पलव मुंहिंजो छो इन्हनि ॾे। मां चयो शहरी आहिनि, पढ़िया लिखिया आहिनि त शुनास हूंदुनि त मिट माइट सां निभाईंदा, पर हिननि त धारियुनि वारी रग ॾेखारी। अम्मा हाणे जेका शइ वञणी हुई सा त वई, हाणे छा कयूं? वञण वारे खे त अलाह ॾियो, पर धारियुनि खे इहो जुगाए थो। मरण ते बि मोकल न, भला परे त कोन हुअसि, ॾाढी हुअसि सॻी, हिकु रतु हिकु रग, भला इहो रिश्तो छॾण जो आहे? अम्मा हाणे तूं मूंखे पताए त हे कमु हीअं थींदो, बाक़ी मुंहिंजो मग़ज़ु घटि हलंदो थी हिननि कमनि में। हाणे तूं वञी भेण जी मोकल वठी आ, पोइ असां न छॾींदासीं ढेबरी खे। ढेबरी खे घर विहारे छा कंदी अम्मा तूं? हो त थिया हिकिड़ा लघोर, तूं जो धीअ जो घर ड्राए थी त तूं वरी कहिड़ी चङी चइबी आहे। दहमान कंदासीं न चरिया, अकुल भला ख़ुदा सफ़ा न ॾिनो थी छा? ईंदा न जॾहिं वठण मोकल हिते त बि असां न ॾींदासीं नी, चवंदासीं न भाउ असां सां वेही ॻाल्हियूं कयो। ॻाल्हियूं बि ईअं थोरी छींदियूं, ॻाल्हियूं छींदियूं चइनि चङनि जे मुंहं ते लिखत छींदी त भाउ मरणे पढ़णे ते तव्हां असांजी छोकिरे खे मोकल ॾींदव। भला खून में त कोन्हे आयल जो तव्हां नथा छॾियोसि पिया। सुभाणे मां मरां त मुंहिंजो मुंहुं ॾिसण बि न अचे न जॾहिं। मूंखे जो न ॾियनि मोकल त पोइ भेण खे वठी अचिजांइ, चओ अम्मा बीमार हुआ। आस्ते छोरा, को खसई तो छा? साढ़े न वात तू आबिराछ बणा आबिराछ। सही आहे अम्मा, मां सुभाणे वञांसि थो। हाणे लटा पाराए छॾिया अथमि त वरी लही वियो आहे। अब अलाह तोखे हर सॼो ॾींदो, बाक़ी कयो त तूं मूंखे रतो आहे। हिन ठिकर जी कयां त न तुंहिंजी कयां मां? राति खां 2 टालू आहिनि, 2 टालू पिया आहिनि, इहे पूरा थींदा? हे मां 2 किला जो आंदा, उहे मां पाड़े वारनि ॾे मुंझी छॾिया। अलाह सो कुझु शइ बि नथो। सुबुह जो नेरण में 2 टालू, मंझंदि जो मिर्चाई भतु कया त उन में 2 टालू, राति जो त हूअं ई 2 टालू था थियनि पिया। अञा तो वारा 2 किला हलनि था। जाथे 10 रुपया ख़र्च थियनि उते 5 रुपया कर, जाथे 5 रुपया थियनि उते 2 रुपया कर। घर धयाणी जो कमु आहे त ड्रिघी नज़र करे, कन तो वांगुरु छड़ी झेड़ो झेड़ो थी। मूंखे लेच कर तूं घटि ॾे, घर में आणींदे त मां बि ठाहे ॾींदीसांइ न। कश्तो खणी पिनंदसि त कोन मां तुंहिंजे करे। अॼो को ॾींहुं गुज़र कर, सुभाणे जो अलाह सुभाणे सां। कुझु कजांइ न, बाक़ी छड़ी ख़ुदा ते तौकल हुजई। ख़ुदा बि हथ पेर ॾिनासीं त उथी कमु आहे न, कन छड़ी तौकल रखे वेही रहो। जय जो ख़मीस जो ॾींहुं आहे न। हा छो? अॼु अम्मा वसाई जो जुमाणो कंदा, मथां को फ्रूट को कुकड़ो अचे होॾो। तौबह ज़ारी, अहिड़ा पेटी न ॾिठासीं न ॿुधासीं। पाड़े में को मरे त तव्हां ॼणु ईद थी, तॾहिं ते चांहि बिस्कुट रड़े ईंदव, जुमाणा भरींदव, खेरा तव्हां खाईंदव। सवाब मोत भरे तो ॼटी खे कहिड़ी ख़बर। हाओ मुंहिंजा पढ़ियल, सवाब रुगो खाइण पीअण में आहे न, ॿियूं शयूं छुटियूं न, निमाज़ न रोज़ो, बाक़ी धिकण जो वारो अचे त पोइ सवाब थो यादि अचेव। हेॾे नथो चवां त वरी वधंदी थी वञे। वात बंदि, चुप चुप। 2 टालू आणे ॾे मूंखे माल सां, चुप कराइण जा होशियार। अधी मोरा ओ अधी मोरा, जियो क्या है राका से रन। माई वात में भला ख़ुदा सफ़ा शीरी न ॾिनी थी छा? ॾिसो त मूंखे चए केरु थो, कंदनि जी डिंगरी रवा थोड़ी तिखो कंदी आहे छा ज़बान खे? जॾहिं अचो त सरड़े थी पई। कुतिर वारी मिशन वांगुरु त कातू खयूं तूं बीठी आहे, छड़ी फिर थी। माई ख़ुदा खे मन पंहिंजो, हर भर झेड़ो न कर मांसां। मां त चुप वेठी हुअसि, अचण जो शौक़ु बि तोखे हो। मां आयसि त मां चयो वञी रन सां का मदारत करायां, जुमाणो आहे, पर तूं त सेल चार्ज कयूं वेठी आहे त सकी अचे त मां ठक पक कयां। ॻाल्हि असुल में इहा आहे त तुंहिंजी शिकिल ते ई नहुसियत आहे। शैतान जा ड्रोश मां हू बहु तोसां मिलनि था। दजाल जी का धीअ हुजे हा न त पक तो जहिड़ी हुजे हा।
आजूज माजूज तोखे ॾिसण लाइ बेताब आहिनि। तूं वञी ॿी दुनिया वसाए। अलाह सो सही थी ॿुधाए, देव चुड़ेला डाइणियूं तुंहिंजे जोड़ जा आहिनि। तूं हिते ग़लति फील्ड में अची वई आहे। जीअं असां वटि हिते पीउ मां पंहिंजे ॿारनि खे माना ज़ोरी इंजीनियरी खाते में या दादरी में विझी छॾींदा आहिनि न, ईअं तूं बि ग़लति शोबे में अची वई आहे। इंसान जो अल्फ़ बि न आहे तो वटि। तूं वञी देवनि भलाइनि सां वञी रहो। हाओ मुंहिंजी परुस्तान जी परी ख़ुशी खदड़ी खे चई छड़ी खला हणाए जॾहिं। हाओ इब्लीस रंगी हाणे आई बि आहे 2 किलो बूथू खणी इहो त वेही वियो मां चांवर सोराए। काथे आहिनि? मुंहिंजे टिकण ते रंधिणे में टीन पियो आहे, उन में पिया आहिनि। 2 वटा भरे कढजांइ। 2 वटा पुॼंदा ख़ल्क़ खे? अधी ख़ल्क़ खे ख़ुदा खाराईंदो। मां पाड़े जे ॿारनि खे मिर्चाई भतो ऐं मिठो पाणी पीआरींदसि। अलाह मयत खे सबाब ॾींदो। चवंदा न आहिनि त अॻे त पाउ न त मणनि खे ई मोट। फ्रूट ध्रूट त कर न। वेहां थी जुमे निमाज़ खां पोइ मस्जिद जे दर ते, पोइ मथे जुमाणे ते तोखे इहो नारगियूं केला सूफ आलू बुखारा हिंदाणा ऐं गिदरा खोड़ा खाराईंदसि। तूं त हे चिंटू जो उमिरि को करे वई आहे। पोइ बि कापी खोलींदो, पोइ लिखंदो सूफ केला नारगियूं गिदरा। चएसि त तोखे बि को सबक़ु धबक़ु ॾे। छुड़वाग ढोर वांगुरु वते थी छड़ी शीला आणंदी। घाटे तूं बि कोन थी करे मूमल। पंसारी जे दुकान ते वञा बि त तूं बीठी आहे उते। नथी छॾे को कपिड़े लटे जो दुकान। पप्पू खां लेलू न खणी खणी छोरे खे सुञो करे छॾियो आहे तूं। अॻे माण्हू बयान कढंदा त उधारे जी माउ थोरी मुई आहे, पर तूं बयाननि खे ई पोइते करे छॾियो आहे। हाणे माण्हू दुकान ते परचो हणाए था छॾनि पिया। उधार एक जादू है, आप लेंगे तो ग़ैब हो जाएंगे। उधार सख्त मना है। कैशियर पीर जी ओधर वारी धीअ वॾो हियाव में सूरा तोखे पप्पू लेलू न वारे जो। नेट क्रीमनि वारे खे डरो त तूं ॾिनो आहे। 50 क्रीमा मिलाए फार्मूलो ठाहे राति जो मम थी सुम्हे। सुबुह जो थी वरी हिक खे हरू भरू चवणो मुंहिंजो रंग ख़राबु थी वियो आहे न, जीअं हो तुंहिंजी सरफलाई करनि। ऐं हू वरी छा चवनि, न न तूं त ॿरे थी, भला कहिड़ी क्रीम थी हणी। उते वरी न जेको तूं इहो डज़ हणंदी आहे ठाहे ठाहे त अलाह सां खाइण का पैसा न आहिनि, मां वरी क्रीम हणंदसि। ॿुधाए न पंहिंजी ॾाॾियुनि खे त 50 क्रीमा मिलाए फार्मूलो ठाहे थी हणा, सो बि ओधर ते। मोरा फशरी त न कर, ख़ुदा खे मन माई रहंदो कर। न ॿुधे त मूंखे राजनी में ॾींदो ॾे न। अॻे ई मुंहिंजी इहा जेका आहे रेपुटेशन ख़राबु लॻी पई आहे। मां वारे मुड़ुस खे ख़ुदा हर सॼो ॾे जाथे वेंदो रुॻो मुंहिंजी गिला कंदो। तूं बि सुधरी जान छॾाए रह न। रोज़ रोज़ बड़धक कीअं थी बर्दाश्त करे पई? सुधरण जी उमिरि आहे मुंहिंजी। मां न ॾाए बजे न सुधरियसि। हाणे जो मां सुधरंदसि त मुंहिंजा करतूत मूंखे लानतूं हणंदा भेण। चवंदा बि त जॾहिं तोखे सुधरणो ई हो अॻिते हली करे त पोइ तूं असांजी ज़िंदगी छा कहाई? छा तूं असांजी ज़िंदगी ख़राबु कई? हा वॾी कस थी लॻे तोखे सुधरण में। हया ज़री हुजे त मींहं जे फुड़े में बुॾी मर, पर न माई काथे। तूं हया ऐं शर्म को लातालुकी जो इज़हार करे चुकी आहे। मूंखे तुंहिंजे लौज़नि जो ॾुख न आहे भेण। ॾुख इन ॻाल्हि जो आहे त मूंखे चवण वारी का पाण चङी हुजे हा त मां असर बि खणा हा, पर तूं पाण बेपिती आहे। रहंदो मूंखे खिल थी अचई पई तुंहिंजे सबक़नि ते। अलाह सो ही मुंहिंजी तोसां ज़ाइफ़ाणी सींदी आहे। जंहिं ॾींहुं तूं सुधरी वई त मां बि सुधरी वेंदसि। पोइ तूं बि सुधरी आहे। बसि तोखे अकेलो कीअं छॾियां? मुंहिंजे सूरनि जी संगत्याणी रोल हुजे मां घर में वेही रहां। न अहिड़ी बेग़ैरत न आहियां मां। मञा थी वात जी तो वांगुरु ख़राबु आहे। कावड़ में उबतो सुबतो बि ॻाल्हाए वेंदी आहे, पर मोरा तोसां सिर लॻी। जैसे हिन सिरी में साह आहे त तोसां हलबो भेण। मरी वई मां त पोइ सुधरी पइजांइ, मूंखे पुणाइजांइ न। माण्हू चवंदा बि इहे त इहा रोल छुड़वाग रन सकी मरूम जी साहेड़ी आहे। बसि पोइ इहा पारत कयूं थी वञाए। लखो लानत न हुजई नी पारत में। ॾेढ बणा ॾेढ